नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं तो मीरपुर साकरो जे ॿिनि डॉक्टरनि समेत 4 ॼणा कोरोना में मुब्तला थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, शेख ज़ैद अस्पताल जे ॿिनि डॉक्टरनि जी टेस्ट पॉजिटिव अची वई आहे। मुतासिर थियल समूरनि मरीज़नि खे घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदा हलूं त मीरपुर साकरो जे ॿिनि डॉक्टरनि समेत 4 ॼणा कोरोना में मुब्तला थी विया आहिनि। शेख ज़ैद अस्पताल जे ॿिनि डॉक्टरनि जी टेस्ट पॉजिटिव अची वई आहे। मुतासिर थियल समूरनि मरीज़न के घरन में आइसोलेट कयो वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासी मीरपुर साकरो जे मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर अहमद शाह बुखारी खां। जी इते मीरपुर साकरो शेख ज़ैद अस्पताल में कोरोना टेस्टिंग वगैरह कई हुई, जंहिंमें 4 पैरामेडिकल स्टाफ ऐं 2 डॉक्टरनि के पॉजिटिव निशानी ज़ाहिर थी। जॾहिं त हिनखे रूबरू बज़ाहिरी ते का बि अलामतूं वग़ैरह ज़ाहिर न हुयूं, पर कोरोना टेस्ट में पॉजिटिव अची विया। जी बाबा ठीक है, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।